मुमताज़ मौलाई केरु आहे ऐं मुमताज़ मौलाई जे हींअर तनक़ीद छो पई थिए। आख़िर मुमताज़ मौलाई अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जंहिंजे करे तमामु घणी मुमताज़ मौलाई जी तनक़ीद थी रही आहे। त दोस्तो, मुमताज़ मौलाई हिकु ग़रीब घराणे सां ख़ानदान सां ताल्लुक़ु रखंदड़ आहे, जेको नंढे हूंदे गाह कंदो, ॿकरियूं चारींदो ऐं ईअं ई महिनत कंदे कंदे पोयां हुन जेको सो प्लाटिंग जो वापारु कयो ऐं शाइरी जो हिनखे नंढे लाइक़ां तमामु घणो शौक़ु हो। इन करे शाइरी कंदो ऐं पंहिंजे आवाज़ में जेको सो सिंगिंग बि कंदो, ॻाईंदो हो। ऐं उन खां पोयां मुमताज़ मौलाई कुझु शाइरी कई, पर मुमताज़ मौलाई वटि एतिरा पैसा न हुआ जो हू अॻिते शाइरी करे सघे। उनजे करे हू दुबई हलियो वियो ऐं हिकु दुबई में माना हू ड्राइविंग कंदो, कार हलाईंदो। त जॾहिं दुबई खां वापसि आयो त हिकु मशहूरु गुलकारा सिंगर सां हुनजी मुलाक़ात थी, जेका निगत नाज़ जे नाले सां सुञाती वेंदी हुई। मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाइण खां पोइ निगत नाज़ रातो राति मशहूरु थी वई ऐं उन खां पोइ मुमताज़ मौलाई जी शाइरी ग़ुलाम सुन उमराणी, उस चांडियो, अला ॾिनो जुड़े जो ऐं काफ़ी फ़नकारनि ॻाई, उहे बि जेके असां मशहूरु थिया। ऐं मुमताज़ मौलाई जी शाइरी में एतिरो त दर्द लिकियलु हो जो ॻाइण वारो ऐं ॿुधण वारा उन ते मोहिजी वेंदा हुआ। पर अॼु जेका अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, जेका मुमताज़ मौलाई जी तनक़ीद पई थिए ऐं इन जे ख़िलाफ़ु जेके ग़लति वीडियो ठाहिया पिया वञनि, त उन्ही दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अहिड़ी किरियल हरकत न कयो। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई, जंहिं किंग ऑफ सिंध जो लक़ब हासिलु कयो आहे, जंहिं हर आशिक़ जी दिलि खे मोहींदड़ शाइरी सां भेटा ॾिनो आहे ऐं सिंगिंग सां भेटा ॾिनो आहे, अहिड़े माण्हू जी तव्हां तनक़ीद कीअं करे रहिया आहियो? आख़िर कहिड़ा सबब आहिनि ऐं कहिड़ी वजह आहे जंहिंजे करे सिंध ऑफ किंग जी तमामु घणी तनक़ीद थिए पई? सो ख़ुदा इहो जेको आहे सो कमु ख़तमु कयो ऐं मुमताज़ मौलाई साहब जहिड़े माण्हू खे ईअं तव्हां ख़्वार ऐं ज़लील न कयो। त उन सां गॾो गॾु मुंहिंजे चैनल खे बि जेको सब्सक्राइब कंदा हलो ऐं वधीक तव्हांखे मुमताज़ मौलाई जे बारे में इंफॉर्मेशन ॾिनी वेंदी।